तहक़ीक़ कामयाब उहे शख़्स थिया जन ईमान आंदो ऐं उहे मोमिन उहे आहिनि जेके पंहिंजनि निमाज़नि मां अल्लाह खां ड्रुजी करे निमाज़ूं अदा करनि था। ऐं उन्हनि मोमिननि जी सिफ़तुनि मां इहा शइ आहे जे उहे अजायो ॻाल्हाइण खां पंहिंजो पाण खे बचाइनि था। ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जेको रिज़्क़ ॾिए थो, माल ऐं मिल्कियत ॾिए थो, उन मां पंहिंजी ज़कात जो हक़ अदा करनि था। ऐं उहे मोमिन उहे आहिनि जेके पंहिंजनि ओघड़नि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि, मगर पंहिंजे घर वारनि जे मथां या जेका शरई तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला उन्हनि ते हलाल कई आहे। ऐं उहे शख़्स पंहिंजे अमानतुनि ऐं वैदनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि ऐं उहे शख़्स पंहिंजनि निमाज़नि जी हिफ़ाज़त करनि था। इहे वस्फ़ूं आहिनि मोमिननि जूं। अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि वस्फ़ुनि वारनि खे नेमत हूंदी त इहे वारिस थींदा जन्नत जा ऐं उन जन्नत फिरदौस जा जंहिंमें हमेशह रहण वारा हूंदा। अल्लाह तबारक व तआला पहिरीं सिफ़त, पहिरीं शइ ज़िक्र फरमायो, या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ऐं इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी। जॾहिं इंसान इबादत करण में शुरू थियो ऐं इबादत करण पंहिंजे लाइ सोच ऐं फ़िक्र में रखें त पोइ अल्लाह तबारक व तआला उन इबादत जे अंदरि हुन खे इहो फरमायो त इन इबादत खां पोइ तोखे हाणे अल्लाह साईं ते बि ईमान आणणो आहे ऐं अंबिया अलैहिमुस्सलाम ते बि ऐं अल्लाह जे तरफ़ां जेके किताब आया आहिनि उन्हनि ते बि ईमान तोखे आणणो पवंदो। ऐं क़यामत जे ॾींहं ते त क़यामत जो ॾींहुं बदिले जो ॾींहुं आहे, हक़ ऐं सचो आहे, इन्हनि शयुनि ते तोखे ईमान आणणो पवंदो। जंहिंजो रब साईं ॿी जाइ ते ज़िक्र फरमायो, आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही ला नुफर्रिक़ु बैन अहदिम मिन रुसुलिही। माना तमाम अंबिया अलैहिमुस्सलाम जे मथां ईमान आणणु फ़र्ज़ आहे। जेकॾहिं कंहिं बि हिक पैगंबर खे जेकॾहिं नबी ऐं रसूल करे न सम्झे त इन इंसान जो ईमान कामिल नाहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो सबक़ ॾिनो त तमाम अंबिया अलैहिमुस्सलाम जेके बि इंसानियत जे रहबरी ऐं हिदायत जे लाइ अल्लाह साईं जे तरफ़ां आयल आहिनि, उहे सभई बरहक़ आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो वक़्त ते हक़ तबलीग जो अदा कयो ऐं पंहिंजी उम्मतुनि खे उन्हनि वाइज़ ऐं नसीहत करे हक़ ऐं सच जी ॻाल्हि जी ज़ाहिर करे ॾिनी। त अल्लाह तबारक व तआला इन्ही शख़्स खे चए थो त जेतिरा बि इहे ज़िक्र कयल आहिनि उनमें ईमान आणे थो त हाणे इन शख़्स खे मोमिन चवंदासीं। ऐं मोमिन जे अंदरि वस्फ़ूं अल्लाह सां रखियूं त हाणे इन ईमान आणण खां बाद में तुंहिंजे मथां इहा शख़्स आहे त इहा वस्फ़ रख पंहिंजे अंदरि त निमाज़ पंहिंजी में ख़ुशू ऐं ख़ुज़ू करनि था। निमाज़ जेकी पढ़नि था उहा अल्लाह जे ख़ौफ़ खां पढ़नि था, रिया ख़ातिर नथा पढ़नि, माण्हुनि खे ॾेखारण ख़ातिर नथा पढ़नि। उन्हनि में हिकिड़ो ख़ौफ़ आहे, उहो ख़ौफ़ आहे त अल्लाह साईं जेकी बि तूं असांजे मथां नेमतूं अता कयूं ऐं असां उन्हनि नेमतुनि खे इस्तेमालु कयूं था ऐं उन नेमतुनि जो हक़ असां खां अदा नथो थी सघे। ऐं एतिरियूं त नेमतूं आहिनि जीअं रब साईं पाण ई ज़िक्र फरमायो, व इन तउद्दू नेमतुल्लाहि ला तुहसूहा। जेकॾहिं इंसान नेमतुनि खे ॻणे त ॻणे न सघंदो तव्हां। हर घड़ी हर सेकंड में भी इंसान जे मथों नेमतुनि केतिरुनि नेमतुनि जो हिक ई वक़्त में ज़ुहूर थिए थो। इंसान आहे हिक ई वक़्त में ॾिसे थो, अखियुनि में रोशनाई इहा नेमत अथसि। इन ई सां गॾोगॾु ॿुधी बि सघे थो त कननि जे ॿुधणु इहा नेमत अथसि। वरी इन सां गॾु ॻाल्हाए बि सघे थो
तो ज़ुबान जे अंदर ॻाल्हाइण जी ताक़त इहा बि हिकिड़ी अल्लाह जी नेमत अथसि। उन सां गॾु इंसान खे अल्लाह से हथ ॾिना आहिनि, हथनि सां का शइ वठे रखे करे थो त इहा बि नेमत अथसि। पेरनि सां हले थो, इहा बि नेमत अथसि। हिकिड़े सेकंड जे अंदरि इंसान केतिरनि नेमतुनि जो मज़हर बणिजे थो, केतिरनि नेमतुनि खे इस्तेमाल करे थो, पर उन्हनि नेमतुनि जो क़दुरु छा आहे? उन नेमत जो क़दुरु इहो आहे जॾहिं अल्लाह जे तरफ़ों ऐलान थिए थो हय्या अला सलात, नमाज़ ते अच, त हाणे हिन इंसान खे पंहिंजी नेमत जो क़दुरु इन शइ सां करणो आहे त हाणे रब साईं जो सॾु थियो आहे, रब साईं जे घर में ऐलान थियो आहे त नमाज़ ते अचो। हिन करे त हय्या अलल फलाह, तव्हांजी कामयाबी दुनिया जी ऐं आख़िरत जी हिन मस्जिद शरीफ़ जे अंदरि आहे ऐं हिन नमाज़ जे अंदरि आहे। त हाणे इंसान हे पंहिंजे कम ऐं कार खे, पंहिंजनि दोस्तनि ऐं अहबाबनि खे, पंहिंजी मजलिस खे, हर शइ खे छॾे पंहिंजा बच्चा ॿार ओ मिल्कत जंहिंसां बि हिन जी मुहबत हुई, पर इन्हनि सभिनी खे पोइते करे पंहिंजे रब साईं जे सॾ खे लबैक चई करे मस्जिद शरीफ़ में अचे थो। त हाणे इन इंसान खे माना अल्लाह साईं जे नेमतुनि जो क़दुरु कंदे पंहिंजे रब खे इबादत जो लाइक़ु सम्झी करे ऐं उन जे सॾ खे एॾी अहमियत ॾिनई त दुनिया जे अंदरि जेतिरियूं बि शयूं हुयूं हिन इंसान उन्हनि खे पुठी पोइतों छॾियो। चई त कंहिं बि शइ जी मूंखे तव्हांजी ज़रूरत न आहे, औलाद हुजेसि, मुहबत बिल्कुलु हुजे, पर हिन वक़्तु रब साईं जो सॾु आहे, औलाद जे चवण सां न बीहंदो, घरवारी सां मुहबत आहे, उन खे बि चवंदो अज़ान मिली आहे, हिन वक़्तु मस्जिद शरीफ़ में वञिणो आहे, दोस्त अहबाब होटलनि ते वेठा आहिनि, ओताकुनि में कचहरियुनि जी सूरत आहे, तॾहिं बि चए थो मूंखे रब साईं जे दर ते हाज़ुर थियणो आहे, पर पोख ऐं पलाव में बीठो आहे, पंहिंजे कम कार में हथ रुधायूं बीठो आहे, पर इंसान खे जॾहिं अज़ान जो आवाज़ अचे थो कन ते, चए थो तोखे बि हिते छॾिणो आहे। हिन जे करे त मुंहिंजे रब साईं तमामु नेमतुनि जो मज़हर मूंखे बणायो, मुंहिंजे लाइ हिन जहान खे पैदा कई। जेतिरी बि हिन जहान में नेमतूं आहिनि, मख़लूक़ातियूं आहिनि, सभु मख़लूक मुंहिंजी ख़िदमत जे लाइ रब साईं मुक़ररु कई आहे ऐं मां हिकिड़े खे रब साईं इंसान खे ई पंहिंजी इबादत जे लाइ मुंतख़ब कयो आहे। तंहिंजे करे उन इबादत जो सॾु थियो आहे त हाणे मां उन रब जो अहसान मञी ॾे, उन रब जे सॾ खे लबैक चई करे नमाज़ थो पढ़णु वञा। त इहो इंसान जे अंदरि पंहिंजो ख़ौफ़ थियो त रब साईं मूंखों एतिरनि नेमतुनि जो जेकॾहिं पुछा कई त बाना तोखे मां हीअ बि नेमत अता कई, हीअ बि नेमत कई, हेतिरी सारी मख़लूक़ात, वणनि जी मख़लूक़ात हुजे, पोखनि जी मख़लूक़ात हुजे, जीतनि ऐं जड़नि जी मख़लूक़ात हुजे, हलाल जानवर हुजनि, हराम जानवर हुजनि, सभु तुंहिंजी ख़िदमत जे लाइ हाज़ुर आहिनि। पोइ उन्हनि जी ख़िदमत जा अजीब हिकमतूं रब साईं रखियूं आहिनि। पोइ इन्हनि सभिनी जी ख़िदमत बि तुंहिंजे हवाले कयमि त इहे तुंहिंजी ख़िदमत करनि। तोखे मां सॾु कयो नमाज़ जे लाइ त तूं अचु मुंहिंजे अॻियां सजदो ॾे त तूं इनकार कयो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह से हुन जी इज़त खे वधाइण जे लाइ फ़रिश्तनि खे चयो त सजदो कयो, त फ़रिश्तनि सभिनी सजदो कयो ऐं शैतान हिकिड़ो हो जंहिं इनकार कयो। त इंसान खे इहो सोच रखणी पवंदी त मां पंहिंजे रब मुहसिन जी ऐं मुनइम खां ड्रुजी करे उन जे सॾ खे लबैक चवां थो या उन जे सॾ खे ठुकराए करे शैतान जो संगी थियां थो। तरफ से मोमिन जी सिफ़त ज़िक्र फरमाई, अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, उहे पंहिंजे नमाज़नि में आजिज़ी कंदड़ आहिनि। आजिज़ी जो मतिलबु छा आहे? पंहिंजे रब खां एतिरो ड्रुजनि था, एतिरो ख़ौफ़ में आहिनि जे जंहिंमहिल अल्लाह अकबर चवनि था ईअं पंहिंजो तसवुर रखियूं वेठा आहिनि त रब साईं जे साम्हूं बीठा हूं ऐं रब साईं जे हमद में हाणे अलहम्द शरीफ़ पढ़ूं था ऐं रब जे कलाम मां सूरत पढ़ूं था, इहा रब साईं खे ॿुधाए रहिया आहियूं ऐं पंहिंजे रब जे साम्हूं इबादत थो कयां ऐं इंतिहाई इज्ज़ ऐं इनकिसारी जी हालत इख्तियार करे सजदे में अची करे चए थो रब जी रहमत जे कदमनि में मां पंहिंजो सिर रखी करे उन जी बुलंदी ज़िक्र कयां थो। सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। इहा पाकाई उन बुलंद रब साईं जी आहे जेको तमामु शयुनि खां, तमामु हर मख़लूक खां, हर शइ खां तमामु बुलंद जेकी आहे,
बुलंदी जेकी बुलंदी बुलंद आहे उहा हिकिड़े सिर्फ़ अल्लाह साईं सां ताल्लुक़ रखे थी, कंहिं ॿिए जी बुलंदी नाहे हिते क़बूल। त एतिरो पंहिंजे रब साईं खे ख़ौफ़ सां यादि करे थो उन ज़हन ऐं फ़िक्र में त मां पंहिंजे रब साईं जे साम्हूं बीठो आहियां। पर जेकॾहिं इंसान खे इहो ज़हन नथो अची सघे त मां पंहिंजे रब साईं जे साम्हूं बीठो आहियां, हाणे चुरा पुरा कीअं कंहिं बि हिकिड़े ऑफिसर या कंहिं वॾेरे जे अॻियां इंसान खे अचणो पवंदो आहे त पंहिंजी चुरपुर खे बंदि कंदो आहे, सिधो थी बीही रहंदो आहे, उन जे अॻियां कंधु झुकाए बीहंदो आहे। हे त इंसान आहे, इंसान जे अॻियां तो जहिड़ो आहे, तो जहिड़ा हथ अथसि, तो जहिड़ियूं अखियूं अथसि, तो जहिड़ा पेर अथसि, तूं इन खां एॾो ड्रिजे थो जे हुन जे साम्हूं ईअं चुप करे बीठो आहे, चवे थो त मां उन जी इज़त कयां थो, ताज़ीम कयां थो ऐं उन खां ख़ौफ़ अथसि, ताज़ीम करेसि थो ख़ौफ़ जे करे। हे लाइक़ु न ताज़ीम जे त कोन्हे जे हुन जे अॻियां एॾो अदब करे बीह रहे। पर इंसान तूं इन इंसान खे भव खां एॾो ख़ौफ़ में सिधो थी बीठो आहे, इन खां कई हिसा पंहिंजो ख़ौफ़ पंहिंजे रब साईं जी ज़ात में रख, जेको यालम ख़ाइनतल अयुन वमा तुख़फ़ी सुदूर, जेको तुंहिंजी अखियुनि जे ॾिसण खे बि सम्झे, जेके तुंहिंजे सीननि जे राज़नि खे बि ॼाणे थो त तूं उन पंहिंजे दिलि में छा थो सोचे उहो बि तुंहिंजो ॼाणे, ऐं अखि तुंहिंजी कंहिं ॾे ॾिसे थी, सुठी नज़र सां या बुरी नज़र सां तके थो त इहा बि रब साईं ॼाणे थो त इन रब खां त वधीक ख़ौफ़ करिणो पवंदो। हिन इंसान खे ॾिसण जी त ख़बर कोन पवंदी त कीअं थो ॾिसे या दिलि में छा थो सोचे, पर रब साईं जी ज़ात खां एतिरो ड्रिजे। कमा हक़ हो अल्लाह से ॿी जाइ ते फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही, अल्लाह खां एतिरो ड्रिजो जेतिरो उन जो हक़ आहे ड्रिजणु। जेतिरियूं नेमतूं रब साईं अता कयूं आहिनि त एॾो ई रब साईं जो ख़ौफ़ हुजे दिलि में त कॾहिं मूंखां इन इबादत पंहिंजी निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू में ईअं न थिए त मां कंहिं ॿिए जे लाइ इबादत करे वेहां, कंहिंजे ॿिए जे ख़ुशि करण जे लाइ नमाज़ पढ़ां या सजदो कंहिं ग़ैर खे त नथो कयां मां। इन शइ जो ख़ौफ़ करे पंहिंजे रब साईं जे अंदरि नमाज़ पढ़ंदा, पंहिंजे रब खां ड्रिजी करे पढ़ंदा। ॿी सिफ़त अल्लाह से मोमिननि जी ज़िक्र फरमाई वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून, उहे अजायो ॻाल्हियुनि खां ॻाल्हाइण खां परे रहंदा आहिनि। अजायो ॻाल्हियूं काथे माण्हू कंदो, कचहरी जाते कंदो, जाते चार माण्हू वेठा हूंदा, फज़ूल ॻाल्हियूं या कंहिंजी गिला हल्दी या कंहिं ते बोहतान मढ़ीदा या कंहिंजी वेठा अजायो फज़ूल ॻाल्हियूं जंहिंजो को नतीजो ई न हुजे। ख़ुसूसन होटलनि ते भरिया पिया हूंदा, मज़ाक हल्दी, मश्किरी हल्दी, हिक ॿिए ते इस्तेहज़ा हलंदो ऐं इहे फज़ूल ॻाल्हियूं। ऐं जेकॾहिं इन जे मुक़ाबले में माण्हू अची मस्जिद शरीफ़ में वेहंदो त उते अल्लाह जो ज़िक्र नसीब थींदुसि, कंहिं आलिम जी सोहबत में अची वेहंदो उते को मसइलो सिखी वठंदो, को पाण पुछा कंदो या कंहिं ॿिए पुछण वारो ईंदो त हे ॿुधी वठंदो। त ईअं अल्लाह तबारक व तआला हिन इंसान जे मथां इहा रहमत कंदो त हे अजायो ॻाल्हाइण खां रहिजी वेंदो ऐं हे पंहिंजे रब साईं जे ताल्लुक़ में ऐं उन जे ज़िक्र में मशगूल रहिजी वेंदो। त रब साईं चए थो मोमिन जी सिफ़त इहा आहे अजायो न ॻाल्हाए, छो जो ॻाल्हाइण जेको आहे अल्लाह वटि महफ़ूज़ आहे। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में ज़िक्र फरमाए थो वमा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद, जेको बि इंसान तूं ॻाल्हाए थो उहो असां वटि महफ़ूज़ पियो थी, उहो असां वटि महफ़ूज़ आहे। किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून, तुंहिंजे मथां ॿ मुहाफ़िज़ किरामन कातिबीन जे नाले सां वेठा आहिनि, जेको कुझु तूं चवे थो उहो लिखंदा वञनि था, सुठो बि लिखनि था, बुरो बि लिखनि था। तंहिंजे करे जेके मोमिन माण्हू आहिनि उहे इन शइ जा आहिनि त असां सुठो ॻाल्हायूं तां त असांजे नेकिन में इज़ाफ़ो थिए, बुरो न ॻाल्हायूं जंहिंजो असांखां हिसाब थिए। त इहे मोमिन जेके आहिनि अजायो ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ीदड़ आहिनि। वल्लज़ीन हुम लिज़्ज़कात फ़ाइलून, अल्लाह तबारक व तआला जंहिंखे रिज़्क़ जी कुशादगी अता फरमाए थो ऐं हुननि वटि रिज़्क़ अचे थो त कंजूस थी करे पाण वटि नथा रखनि। इहो ज़कात यतीमनि मिस्कीननि जो हक़ आहे, पोइ हे उन्हनि खे संभाले करे पंहिंजे हक़ खे अदा करे थो, पाण वटि गॾु नथो रखे। वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, पंहिंजनि ओघड़नि जी हिफ़ाज़त करनि था, हरू भरू कंहिंजे अॻियां ग़ैर शरई तरीक़े सां पंहिंजी ओघड़ खे इस्तेमालु नथा करनि। ॿी जाइ ते अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो
कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। त उहे मोमिननि जी सिफ़त इहा आहे त पंहिंजनि अखियुनि खे झिको रखनि था ऐं पंहिंजनि ओघड़ुनि जी हिफ़ाज़त करनि था। ऐं अॼुकल्ह अल्लाह से रहम फरमाए होटलुनि ते टीवियुनि में अध उघाड़ा माण्हू सभु मुस्लमान वेठा ॾिसनि था, मोबाइलनि में फेसबुक ते। इहो त यहूदी असांजे मथां एॾो वार कयो आहे ज़ालिम, जे उहो कामयाब वियो आहे इन वार करण में। हर असांजे माण्हू वटि उहा फ़ोन मोबाइल हूंदी जंहिंमें फेसबुक बि हले, जंहिंमें से इंटरनेट बि हले। ज़रूरत न ज़रूरत जी का ॻाल्हि ई कोन्हे। हर माण्हू चवंदासीं हिन में भला प्रोग्राम आहिनि, हिन में भला प्रोग्राम आहिनि। अड़े भला प्रोग्राम जेकॾहिं त इन खे ठाहियो कंहिंजे लाइ अथऊं, कहिड़ा हिन खे बुज़ुर्ग इस्तेमालु कंदा, कहिड़ो क़ुरान शरीफ़ में पढ़ियो वेंदो। क़ुरान शरीफ़ जुज़वी रखियो अथऊं, किताबनि जो सिस्टम जुज़वी रखियो अथऊं। तव्हां त हिन जे करे जेके चङा माण्हू आहिनि उहे बि हिन खे इस्तेमालु कंदा, गंदियूं सूरतूं ॾिसंदा, उघाड़नि औरतुनि जूं तस्वीरां ॾिसंदा, त हुननि जो बि ईमान कमज़ोर थिए, हुननि जो बि ईमान कमज़ोर थिए। हुननि जी जेके अखि जी हिफ़ाज़त हुई, यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम जो हुकुम हुयो, उन्हनि खां हे हटिजी वञनि। ख़बर ई न पवे हिननि खे त असांजी अखि कंहिं जाइ ते इस्तेमालु थिए थी। ॿिनि सुठियुनि ॻाल्हियुनि खां पोइ टीं ॻाल्हि ज़रूरु ख़राबु उते था ॾियनि त सभु असांजा मुस्लमान एॾो इस्तेमालु करनि था, एॾो इस्तेमालु करनि था, जे हाणे झलणु बि ऐब लॻे थो, झलणु बि ऐब लॻे थो। हर हिकिड़े माण्हू खे मोबाइल, जेको वेहे नथो उन जो फोटू केतिरो हराम आहे। अल्लाह जो नबी आहे, रहमतुल लिल आलमीन आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर जे दरवाज़े ते हिकिड़ो पर्दो लॻल हो, जंहिंमें तस्वीर हुई। सॼी राति नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंतज़ारु कया त जिब्राइल अमीन ईंदो, जिब्राइल अमीन न आयो। सुबुह जो आयो, पाण फरमायोसि मां सॼी राति इंतज़ारु कयो आहे। चई रहमत जा फ़रिश्ता ॿिनि जाइनि ते न ईंदा आहिनि, जिथे कुतो हुजे या तस्वीर हुजे। जॾहिं मको पाक फ़तह थियो त तव्हां उलमा किराम खां ॿुधो आहे 360 बुत बैतुल्लाह शरीफ़ में पिया, 360 बुत। उन्हनि खे साफ़ करायो कंहिं? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। चऊं साफ़ कयो, साफ़ करे आया। उन्हनि में हिकिड़ो बुत जेको हो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सूरत जो ठाहे रखियो। सहाबा किराम चयो त हे त अल्लाह जे नबी जी तस्वीर आहे, हिन खे छॾियऊं, बाक़ी सभु साफ़ कयूं। 359 साफ़ थी विया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछो साफ़ थी विया बुत? चयो हा साईं थी विया। पाण हलिया ॾिसण, ॾिठो त हे त बुत बीठो आहे। चइसि हे असां ताज़ीमन न कयोसीं त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी तस्वीर ठहियल आहे, इन जे करे। पाण हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम कयो इनखे ड्राए। अल्लाह जे नबी जी तस्वीर उन्हनि ठाहे रखी त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल्लाह शरीफ़ में, बैतुल्लाह शरीफ़ जो त इमारत बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कई, माना उन खे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम कयो त इनखे लाहे ड्राए छॾ, उन खे साफ़ कयो। 360 बुत को साफ़ करायूं। अॼु तव्हां ऐं असां उहे मुस्लमान इन शइ ॾे तसवुर ई कोन्हे। सिर्फ़ु हर हिक जो फोटू, नंढे ॿार जो फोटू, जलसे जो फोटू, जेको ईंदो उन जो फोटू। बस इहा असां ते केॾो हुन हमिलो कयो। हर घड़ी में, हर वक़्त में या त असां फोटू कढी करे गुनाहगार थियूं, या त असां फेसबुक ते गैर औरतूं ॾिसी करे असां पंहिंजो अमलनि सालिहनि खे ज़ायो कयूं, पंहिंजनि अखियुनि जो ज़ियान कयूं, पंहिंजे ईमान खे नुक़सानु पहुचायूं। इन जे करे मां चवंदो आहियां यहूदी इन ॻाल्हि में असांखे मारे वियो। इहो उन जो हथियार अहिड़ो लॻो असांखे जेको संधाइतो हथियार आहे, जंहिंखां कोई बि ऐब नथो करे, जंहिंखे ऐब करणु महसूस ई नथो थिए। हिकिड़ा त उहे माण्हू जिन खे ज़रूरत आहे इन्हनि ख़बरुनि जी, उहे हिन लीडर हज़रात, उन्हनि जी त मजबूरी आहे और जिथे पहुचंदा उनखां पुछा कंदा। वेतर असांजा मौलवी साहिब छलनि हिननि खे मीडिया वारनि खे हथ अचनि, पोइ हरू भरू बि वेठा सुवाल कंदा, हरू भरू बि सम्झंदे बि। उहा त हुननि जी आहे मजबूरी। असां अवाम जी कहिड़ी मजबूरी आहे?
असांखे त मजबूरी बि कोन्हे। तंहिं हूंदे बि 7 साल इज्तिमा खां बाद में मौलाना फजल रहमान साहब को पुछूं मीडिया वारनि, साईं हे तस्वीर पाण 3 दफ़ा फरमायूं हराम आहे, हराम आहे, हराम। पूरी दुनिया ॾिठो त असां मुसलमान नंढा वॾा इन अमल ते अची विया हूं जे असां पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त नथा कयूं। त रब साईं फरमायो क़ुरान शरीफ़ में, कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, मोमिन मर्दनि खे चओ पंहिंजनि अखियुनि जी हिफ़ाज़त करनि। वकुल्लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुज़्न मिन अबसारिहिन वयहफ़ज़्न फ़ुरूजहुन, ऐं मोमिननि औरतुनि खे बि हुकुम कर त पंहिंजनि अखियुनि जी हिफ़ाज़त करनि। अल्लाह साईं हिते सिफ़त बयान फरमाए थो, वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, उहे पंहिंजनि ओघड़ुनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन, पोइ पंहिंजनि घर वारनि जे अॻियां उन्हनि जे लाइ त रब साईं ज़िक्र फरमायो, हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन, तव्हां घर वारनि जी पोशाक हो, घर वारियूं अव्हां जूं पोशाक आहिनि। जीअं पोशाक को का शइ मख़फ़ी न आहे त घर वारी मुड़ुस जे लाइ पोशाक आहे ऐं मुड़ुस घर वारी जे लाइ पोशाक आहे। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन, ऐं उहे जन वटि अमानतूं रखिजनि थियूं। दादा हीअ शइ रखो त उहे अमानतुनि में हिफ़ाज़त नथा करनि, ख़यानत करनि था, वक़्त ते न ॾींदा, टाल मटोल कंदा, वाइदो कंदा, उन वाइदे जी हिफ़ाज़त न कंदा। आम दुनिया जो हाणे माहौल आहे, वाइदो माण्हू कंदो, वाइदो नथो पाड़े। तंहिंजे करे मोमिन जी सिफ़त उहा आहे त उहो पंहिंजे वाइदे जी बि हिफ़ाज़त कंदो आहे। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, वरी बि रब साईं इन शइ खे ज़िक्र फरमायो, एॾी अहमियत वारी शइ आहे त रब साईं चए थो पहिरीं बि मोमिन जी सिफ़त इहा फरमाए त वल्लज़ीन हुम अला अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, निमाज़ पंहिंजे रब जे भव खां पढ़नि था। वरी हिते फरमाए वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, पंहिंजनि निमाज़नि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। जीअं पंहिंजे माल ऐं मिल्कियत खे गैर जे चोरी खां बचाइण जे लाइ हिफ़ाज़त कयूं था, माना हे बि पंहिंजी सॼी मुहबतुनि खे पोइते छॾे उन मुहबतुनि खे दख़ल नथा ॾियनि, पंहिंजनि निमाज़ुनि जो ईअं कोशिशि करे ऐं हिफ़ाज़त करनि था। त दोस्तो निमाज़ हिकिड़ी वॾी अहमियत वारी शइ थी त निमाज़ में रब साईं जी इबादत बि थी ऐं रब साईं जी नेमतुनि जो अहसान बि थियो त पंहिंजे महबूद जे अॻियां हेतिरनि नेमतुनि जो इज़हार करे इंसान पंहिंजे सिजदो, पंहिंजी इज़त वारी जाइ पंहिंजे रब साईं जे क़दमनि में रखी ऐं उन जी फर्मा बरदारी में जेको आहे पंहिंजे रब साईं जी इबादत करे। ऐं अहिड़े नमूने सां आख़िर में बि रब साईं फरमायो पर पंहिंजे निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो। निमाज़नि में सुस्ती अची वेंदी, कमकार जे करे इंसान खां ग़फ़लत थींदी, पर मोमिन जी सिफ़त छा आहे त पंहिंजो निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। उलाइका हुमुल वारिसून, जिन में इहे सिफ़तूं हूंदियूं, इहे ई वारिस हूंदा जन्नत जा। अल्लज़ीन यरिसूनल फिरदौस, असां उन्हनि खे जन्नतुल फिरदौस जो वारिस बणाईंदासीं। हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे इन में हमेशह रहंदा, इन में हमेशह रहंदा। इहे सभु वसफ़ियूं ऐं इहे सभु शयूं असांखे काथों हथ थींदियूं? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम, भले में भलो तव्हां में उहो शख़्स आहे जेको पढ़े ऐं पढ़ाए, जेको क़ुरान शरीफ़ खे सिखे ऐं सेखारे। इहे भले में भली जमात आहे। तंहिंजे करे दोस्तो अल्लाह तबारक व तआला असांजे साईं अहमद शाह जी इज़्ज़त में, अमलन सालिहन में बरकत अता फरमाए। जंहिं हेॾी हिम्मत करे, हेॾे इदारे खे मथे आणे करे राति ॾींहं उस्तादनि जी सहूलतूं, तालिबनि जी सहूलतूं, उन्हनि जी पढ़ाई जे लाइ उहो राति ॾींहं पंहिंजी महिनत खे सर्फ करे थो। वरी तव्हां ऐं असांखे गॾे करे इहो नतीजो ॾेखारण जे लाइ त तव्हां जेको बि ख़र्च कयो, तव्हां जेतिरो बि ताआवुन कयो आहे, उहे तव्हांजो समरो हिन सूरत में अथव त उहे असां सॼे साल में जेके बचड़ा क़ुरान शरीफ़ पढ़ी पूरो कयूं, उन्हनि जी दिस्तार बंदी ताज पोशी बि, ऐं जेके आलिम थिया उन्हनि जी बि ताज पोशी तव्हांजे साम्हूं थी वई। ॼण की साईं असांजे लाइ इहे घोट तयारु कया आहिनि। तव्हां बि पंहिंजी औलाद जी ख़ुशी कंदा हो, शादियूं कंदा हो, उन में पंहिंजे पुटनि जे लाइ ख़ुशी जी हद न हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मदारिस जे अंदरि बि अहिड़े ई नमूने सां अल्लाह तबारक व तआला हिननि बि ख़ादिमनि खे इहो मौक़ो ॾींदो आहे त पंहिंजा घोट सिंगारे करे तव्हां अवाम जे अॻियां तव्हांजी हिकिड़ी इत्मीनान क़ल्बी जे लाइ ॾींदा आहिनि त तव्हां ॾिसो त तव्हांजी महिनत जो हे असरु आहे। उन खां बाद में हिकिड़ो हे पैगाम बि ॾींदा आहिनि त जेकॾहिं अव्हां मां कंहिंजी बि औलाद
हिन नेमत को महरूम है, कुरान शरीफ जो इल्म कोन हासिल कियो अथई, त अचो अॼु बि तव्हांखे असां ॾेखारियूं था जीअं हिननि बचड़नि सां असां महिनत कई आहे, तव्हांजे बचड़नि सां बि असां महिनत कयूं था। इहे तव्हांजा बचड़ा तव्हांजे लाइ हिकिड़े ज़ीनत जो सबबु बणंदा, आख़िरत जी कामयाबी जो सबबु बणंदा ऐं दुनिया ऐं आख़िरत जी रहबरी जो सबबु बणबा तव्हांजी औलाद बि। हे हिकिड़ो पैगाम आहे तव्हांखे त तव्हां सभु दोस्त जेके बि तव्हांजा बचड़ा कुरान शरीफ़ जी तालीम खां महरूम आहिनि, उहे साईं वटि बचड़ा छॾियो अची करे कुरान शरीफ़ पढ़नि, कुरान शरीफ़ जी रहनुमाई वठनि। कुरान शरीफ़ पढ़ण वारो पढ़ाइण वारो हिन पूरी उम्मत जे अंदरि बहितरीन आहे। त अल्लाह तबारक व तआला हिन साईं अहमद शाह साहब खां इहो कम बि वरितो ऐं अल्लाह से हिन में ॿी सिफ़त बि रखी जेकी ॿी हदीस पाक पढ़ीसीं, ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, भले में भलो माण्हू उहो आहे जेको वधीक माण्हुनि खे नफ़ो ॾे। अल्लाह से साईं जी सिफ़त इहा बि रखी आहे, तव्हां सभिनी जे आम ख़ासि जे कमकार में ईंदड़ आहे। त अल्लाह तबारक व तआला साईं जे अमलनि सालिहनि में बरकत अता फरमाए। तव्हां सभई जानी माली ताउन साईं अहमद शाह साहब सां ज़रूरु कयो, पंहिंजे बचड़नि खे ज़रूरु पढ़ायो। अल्हम्दुलिल्लाह साईं बनात जो बि मदरसो खोलियो आहे, उते पंहिंजूं काकड़ियूं पढ़ायो त तव्हांजे घरनि जे अंदरि बि मस्जिद जो नमूनो थी वञे, मुसल्ला विछाया पिया हुजनि, कुरान शरीफ़ खुलिया पिया हुजनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजे वेहण खे ऐं ॿुधण ॿुधाइण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।